खबर ॾींदा आहियूं दादू मां नवां वली मोहम्मद में पेश आयल वाक़े ख़िलाफ़ दादू में SUP जिस्म तरक़ी पसंद पार्टी अवामी तहरीक ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि सीनियर सहाफ़ी गुलशन बंड काज़ी ज़ाहिद मोहम्मद चन्नो न्याज़ हुसैन पवर न्याज़ चन्नो पीर गंबल अगूणे काउंसिलर शहजाद बंड पीर शमसदीन जे अगूणीअ में म्यूनसिपल पार्क खां एहतिजाजी मुज़ाहिरो करे स्टेशन रोड न्यू चौक खां मार्च करे कचहरी रोड पहुता जिते 2 कलाकनि ताईं धरणो हयो वियो जंहिं सबबि ट्रैफ़िक जाम थी वई। उन दौरान मुज़ाहिरीन बंड बिरादरीअ जे 5 ॻोठाणनि जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सख़्त नारेबाज़ी कई वई। मुज़ाहिरनि उहो बि मुतालबो कयो त वाक़े में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे खेनि जल्द खां जल्द गिरफ़्तार कयो वञे। होॾां एहतिजाज दौरान मुज़ाहिरीन वटि दादूअ जे दुकानदारनि ऐं वापारियुनि धरणे वारे जाइ ते पहुची जवाबदारनि गिरफ़्तार न थियण जी सूरत में शटर बंदि हड़ताल करण जो ऐलान कयो। रिपोर्ट वज़ीर मल्ला आमल न्यूज़ दादू।